गैर आईनी सिदारती ऑर्डिनेंस जरिए संजय बेटन ते कब्जे खिलाफ सिंध प्रोग्रेसिव कमेटी पारा ओल्ड कैंपस का हैदराबाद प्रेस क्लब ताईं एहतियाती रैली कढी मुजाहिरो कयो वियो। उन मौके ते अवामी जमहूरी पार्टी के मरकजी जनरल सेक्रेटरी नूर नबी रावजो, कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान के सेक्रेटरी जनरल कामरेड इमदाद काजी, जे सिंध महा के सेक्रेटरी जनरल हाशिम खोसो, अवामी वर्कर्स पार्टी के अगवान आलिया बख्शाल थलो, नज़ीर कुरैशी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त दरहान ते सिंधनि जे एरियाज़ ते उहे असांखे नामंज़ूर आहिनि। असांखे पूरो एहतजाज कयूं था सिंध गवर्नमेंट सां त हिते जेके तव्हां इहे विकिरो करे चुका आहियो उहे असांखे नामंज़ूर आहिनि। त महिरबानी करे अवाम जे हक़नि लाइ सोचो, सिर्फ़ु पंहिंजी हुकूमत जे लाइ न सोचो। तव्हांजी हुकूमत अॼु आहे सुभाणे न हूंदी। ही सिंधी अवाम तव्हांजी इन हुकूमत खे बि नथी मञे, तव्हांजे इन्हनि फ़ैसिलनि खे नथी मञे। अॼु जो एहतजाज तेसीं ताईं रहंदो जेसीं ताईं इन्हनि ते तव्हां पंहिंजा फ़ैसिला नथा हटायो। असां हज़ारे सदियूं पंहिंजी हिकिड़ी तारीख़ रखूं था। सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी जेका साज़िश सिटी आहे उहे कॾहिं बि हिननि जो ख़्वाबु पूरो न थींदो। असां विड़िया आहियूं, विड़ंदासीं ऐं विड़ंदा रहंदासीं। कॾहिं बि हिननि खे असां पंहिंजे हक़नि ते क़ाबिज़ थियण कोन ॾींदासीं। इन करे असांजी हुकुमराननि खां घुर आहे त अखिल करियो, जेकॾहिं तव्हांखे सिंध जा वोट खपनि था बूटे जे नाले खे कैश करे त पोइ महिरबानी करे ही सिंध असेंबली मां बिल पास कराए हे जेके वार थियनि था सिंध जे मिल्कियतुनि ते कब्ज़ा थियनि था इन्हनि खे रद्द करियो ऐं सिंध खे जीअण जो हक़ ॾियो। सिंध माले गनीमत न आहे। इहो सिर्फ़ु हिकु बेटनि जो सवाल न आहे। ही कब्ज़नि ते असांजो सूबो हुजे या जेके बि नंढा सूबा आहिनि, नंढा त मां न चवां, जेके इख़्तियार आहिनि पावर जी सूरत में नंढा आहिनि हिन रियासत में, हिननि जे वसीलनि ते ई पहिरें ॾींहं खां कब्ज़ा गिरी कनि था। बलोचिस्तान खे इंटरनेशनली खपाए चुका आहिनि। हाणे सिंध जे बि तव्हां वॾा वॾा प्रोजेक्ट ॾिसो। बहरिया जी सूरत में हिननि जज ऐं कोर्टनि खे पैसा ॾेई केतिरनि माण्हुनि लखनि माण्हुनि खे दरपदर कयो, हज़ार एकड़ गिड़काए विया। ही थर जे नाले ते, थरकोल प्रोजेक्ट जे नाले ते 16 लख थरनि खे दरपदर कयो। हाणे ही बेटनि जे नाले ते 25 लख माण्हू दरपदर कंदा, 8 लख माण्हू बेरोज़गार कंदा। हुअं ई हिन गवर्नमेंट में जेॾो बेरोज़गारी ऐं महांगाई वधी आहे, ख़ुदकुशियूं वधियूं आहिनि ऐं जॾहिं अवाम पंहिंजे ज़िंदा रहण लाइ, पंहिंजे रिसोर्सिस लाइ, पंहिंजे रोज़गार लाइ, पंहिंजे हक़ लाइ आवाज़ खणे थी त हे जीअं खंभे गुम कया वञनि था। तव्हांजा सहाफ़ी बि खंभिया वञनि था। कल्ह वारा तव्हां पंहिंजे सहाफ़ियुनि जी हालत ॾिठी। ऐं सिंध प्रोग्रेसिव कमेटी जंहिंमें प्रोग्रेसिव जमायतियूं, कॉम्प्रेस जमायतियूं, लेफ्ट जूं जमायतियूं गॾु आहिनि पंहिंजे सिंध जे इशूज़ ते, जागीरदारी जे ख़िलाफ़, सरमाएदारी जे ख़िलाफ़, मज़हबी इंतापसंदी जे ख़िलाफ़ सिंध प्रोग्रेसिव कमेटी बीठी आहे ऐं पंहिंजे आवाम सां गॾु जदोजहद में गॾु रहंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।